जेड़ो 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 सजी सिंध सजदन जे लाइक रही आ वनी पंहिंजे फतवा फरोशन के चइजा। सजी सिंध सजदन जे लाइक रही आ वनी पंहिंजे फतवा फरोशन के चइजा। चरण चंद्र के अॼु चुमी ॾेई छॾी आ जीअं डॉक्टर कादिर मंगसी जीअं त वफ़ाक़ असांजी सिंध जे पेडनि ते हिकु बुरी नज़र विझी वेठो आहे, उन ते कब्ज़ो थो करे। सिंध जी 7 करोड़ आवाम उनके मुकम्मल तौर ते रिजेक्ट थी करे ऐं असां कंहिं बि सूरत में वफ़ाक़ जे हिन इरादनि के नाकाम कंदासीं। असां रही आ वनी पंहिंजे फतवा फरोशन के चइजा। सॼी सिंध सजदन जे लाइक रही आ वनी पंहिंजे फतवा फरोशन के चइजा। चरण चंद्र के अॼु चुमी ॾेई छॾी आ जीअं डॉक्टर कादिर मंगसी जीअं त वफ़ाक़ असांजी सिंध जे पेडनि ते हिकु बुरी नज़र विझी वेठो आहे, उन ते कब्ज़ो थो करे। सिंध जी 7 करोड़ आवाम उनके मुकम्मल तौर ते रिजेक्ट थी करे ऐं असां कंहिं बि सूरत में वफ़ाक़ जे हिन इरादनि के नाकाम कंदासीं। असां जे कंहिं बि सूरत में हिन इदारनि खे क़बूल न कंदासीं, छो जो सिंध जा बेट सिंध जूं साहिलियूं पटियूं सिर्फ़ु सिंध जी आवाम जी मिल्कियत आहे। सिंध जी 7 करोड़ आवाम जी मिल्कियत आहे, वफ़ाक़ जी मिल्कियत कान्हे का। पीपल्स पार्टी जी ख़ामोशी मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त हू हथ सां सिंध जा बेट वफ़ाक़ जे हवाले थी करे, छो जो कल्ह मौलाना फजलुर रहमान जो मुज़म्मती बयान अची वियो आहे, लेकिन बिलाल भुट्टो अञा थी ख़ामोश वेठो आहे। शर्म अचणु खपे बिलाल भुट्टो खे जेको सिंध खां वोट थो वठे, सिंध जी आवाम जा वोट वठी करे सिंध असेंबली में वञी वेठो आहे, लेकिन पोइ बि पंहिंजे ख़ामोशी जो इज़हार थो करे। शेम 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 बिलाल भुट्टो शेम 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 सिंध हुकूमत शेम। असां मां पंहिंजे हिन सभिनी कॉन्फ्रेंस भाइरनि खे ऐं पंहिंजे कॉन्फ्रेंस ते जेके असांजा अॻवान आहिनि मां उन्हनि खे क़ौमी सलाम पेश थी कयां, जेके हिकु गॾियल तहरीक हलाइनि था, जिन्हनि गॾियल तहरीक हलाई आहे। इंशाअल्लाह इन तहरीक में उसूल करूं बि थींदा जीअं डॉक्टर कादिर मंगसी।